4 महीना अॻु क़तल कयल आपघात जे सूबाई सदर मुराद अली चाचड़ जा कातिल गिरफ़्तार न थियण ते कंधकोट में उस्तादनि शागिर्दनि ऐं वारसनि पारां सख़्त ॻणती ज़ाहिर कंदे कातिलनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे शागिर्दनि एजाज़ अली इहसान ऐं रुख़साना जो चवणो त मुराद अली चाचड़ बहितरीन इंसान हो। संदसि क़त्ल जी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था ऐं वस वारनि खे अपील कनि था त बेगुनाह क़त्ल कयल जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। हेॾो मुराद अली चाचड़ जे वारसनि रसूल बख्श उर्फ़ कुराड़ो चाचड़, हाजी ग़ुलाम हुसैन, नूर हसन, जान अली, अकबर, बशीर अहमद जो चवणो हो त आपघात जे सदर मुराद अली चाचड़ खे 4 महीना अॻु क़त्ल कयो वियो, पर अॼु ताईं उन जा मेन जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। मुंहिंजो भाउ जेको आहे शहीद थी वियो 30/6/2020 में ऐं हिन टाइम ताईं मुख्य जवाबदार मोहम्मद उमर ऐं सोणो ख़ान ॿई जेके आहिनि गिरफ़्तार थी न सघिया आहिनि ऐं पुलिस उन्हनि खे कॾहिं बि जेको आहे त गिरफ़्तारी जे लाइ को बि प्लान हिन टाइम ताईं न कयो आहे। ऐं असां हर रोज़ु पर रोज़ु अपील कयूं था पिया ऐं आला अमलदारनि सां जेके आहिनि त राब्तनि में हूं ऐं सोशल मीडिया जे ज़रिए जेकॾहिं असांजो आवाज़ु उन्हनि ताईं पहुचे थो त CM सिंध साईं मुराद अली शाह ऐं उन खां पोइ जेको आहे त IG सिंध ऐं DIG सखर, RPO सखर ऐं SSP सखर ऐं SSP कश्मीर खे अपील कयूं था त असां मज़लूम आहियूं ऐं असां सां ज़ुल्म थियल आहे। उन खां पोइ मुंहिंजो भाउ लीडर हुयो हिकिड़ो, ईअं मिड़ई माण्हू मामूली माण्हू कोन हुयो। असां उन खां सवाइ जेको आहे अधूरा थी विया आहियूं ऐं 100 साल पोयां हलिया वियासीं। असां सां एतिरो ज़ुल्म थियो आहे ऐं मस्जिद दौरान नमाज़ दौरान उन खे शहीद कयो वियो। हिन टाइम ताईं उन जा कातिल असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं कूड़े केसनि जूं साज़िशां करे रहिया आहिनि। उन्हनि असां सां नाहक कयो, ज़ुल्म कयो, का बि असांजो को उन जो को न को ॾोह हुयो न को गुनाह हुयो। बिना गुनाह जे उन्हनि अॼु 4 महीना गुज़री विया आहिनि, का बि एक्शन को बि थियो आहे। मोहम्मद उमर ऐं सोणो सरियाम घुमंदा हुआ आहिनि, असांखे धमकी ॾींदा हुआ आहिनि ऐं चवंदा हुआ त तव्हां केस सां हथु खणो न त तव्हांखे मारे खून कंदासीं। ख़ुदा रा असां इंसाफ़ कयो वञे। हुन वॾे वज़ीर IG सिंध, DIG SSP सखर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk